औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विथ एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर इल्म सनफ़। अॼु पंहिंजो टॉपिक आहे लिटरेरी क्रिटिसिज़म तनक़ीद। तनक़ीद छा थींदी आहे, अॼु पाण इनखे पढ़ंदासीं। ऐं इल्म सनफ़ में लेखाकन में हिन जो छा मंज़र आम आहे उहो बि पाण अॼु पढ़ंदासीं। हीअ छा अहमियत रखे थी, केतिरी अहमियत हिन जी मौजूदु आहे ऐं केतिरी अहमियत हिन जी पुराणनि दौरनि में बि मौजूदु हुई। सो अॼु पाण हिनखे त जीअं ॿियनि लेक्चरनि वांगुरु डिटेल सां पढ़ंदासीं। लिटरेरी क्रिटिसिज़म तनक़ीद। तनक़ीद लफ़्ज़ जो बुनियादु नक़द आहे, जंहिंजी माना आहे मुल्ह। अदब जे मुल्ह कथण लाइ कयल परख खे अदबी तनक़ीद चइबो आहे। अदबी तनक़ीद जी शुरूआत यूनान खां थी, जंहिं मूजिबि तनक़ीद जो मतिलबु आहे फ़ैसिलो या फ़तवा, जजमेंट ॾियणु। तनक़ीद जी लुग़वी माना आहे परखणु, यानी ख़ामियुनि खूबियुनि जो बयानु करणु। तनक़ीद उन्हीअ इबारत खे थो कोठिजे जंहिं मां कंहिं बि अदबी तख़लीक़ जी खूबियुनि ऐं ख़ामियुनि खे ॼाणतो सम्झो वञे। यहाँ ईअं ई अदबी तनक़ीद कंहिं अदबी कावश खे पढ़ण खां पोइ उन ते सोचे वीचारी उन जे अदब कथ करणु आहे। तनक़ीद में बारीक बेनी ऐं दलील वॾी अहमियत रखनि था। अदबी तनक़ीद अदब में तमामु वॾो किरदारु अदा करे थी। सभ खां पहिरीं तनक़ीद वसीले मयारी अदब ऐं ग़ैर मयारी अदब खे कुर्ख जी ख़बर पवे थी। अदबी तनक़ीद रस्ते ज़ुबान ऐं अदब जे ज़वाल ऐं क़दुरनि जा सबब मालूम थी सघनि था। तनक़ीद सां अदबी तहरीकूं शुरू थियनि थियूं। तनक़ीद रस्ते ख़बर पवे थी त मुख़्तलिफ़ दौरनि में अदब में कहिड़ा रुझान हुआ। अदबी तनक़ीद जे वसीले ई सुठा अदीब पैदा करे सघजनि था। इहो हुयो तनक़ीद जो लेक्चर जेको पाण मुकमल थी वियो, ऐं इल्म सनफ़ में बि लास्ट ऐं आख़िरी लेक्चर हुयो जेको पाण अॼु मुकमल करे छॾियोसीं। हाणे इन ई वीडियो में पाण थोरो रिव्यू कयूं था त पाण इल्म सनफ़ में पाण छा छा पढ़ियो आहे। पाण जेके इल्म सनफ़ में जेके सनफ़ूं पढ़ियूं आहिनि उहे आहिनि सनफ़, नसर, लोक कहाणियूं, किसो, आखाणी, मज़मून, मुकालो, आत्मकथा, डायरी, यादगिरियूं, सवानगारी, रिपोर्टूं, नावल, नावेलेट, अफ़सानवी अदब, अफ़सानो मुख़्तसिर कहाणीअ, इंशाइया, नाटक, ड्रामा, सफ़रनामो, कालम, खाका नवेसी, दास्तान, किस्सा, तहक़ीक़, तनक़ीद। ही हुयो पाण जो रिव्यू। इन्हनि सनफ़ुनि जा लेक्चर मौजूदु आहिनि मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते। तव्हां तरतीबवार लिखी सघो, सम्झी सघो, पढ़ी सघो। ईअं ई तरतीबवार सम्झायल आहिनि। उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ॾिसण में मिलंदियूं, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विथ एनएमएस। लाइक शेयर कमेंट्स ज़रूरु कंदा।